अस्सलाम वालेकुम। संगत कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त ख़ुशि हूंदो। यार असां अॼु तयारी कई आहे उमिरे जी। अल्हम्दुलिल्लाह उमिरो कंदासीं। उमिरे खां पोइ इंशाअल्लाह अल्लाह साईं चाहियो त साईं जी दरबार जी हाज़िरी भरींदासीं इंशाअल्लाह। मदीने तयारी आहे। हाणे मां वेठो आहियां टैक्सीअ में। मज़े जी ॻाल्हि आहे त पाकिस्तान में जिन गाॾियुनि ते माण्हू फ़ख़ुरु कंदा आहिनि उहे हिते सऊदी अरब में टैक्सीअ में हलंदियूं आहिनि। हाणे इहा गाॾी आहे किया स्पोर्टेज, जेको आहे सो पाकिस्तान में 70-80 लख जी गाॾी आहे। हिते जेको आहे सो टैक्सियुनि में था हलाइनि। हाणे मूंखे भाऊ वारा खणी था वञनि 30 रियालनि में मके मां इंशाअल्लाह वरी पोइ मदीने तयारी आहे। बसि हाणे असां बीठा आहियूं इंतज़ार में। हिकु ॿ माण्हू ॿियो हिनखे लॻंदो त पोइ बसि निकिरंदासीं। अल्हम्दुलिल्लाह अॻिते हली तव्हांखे जेको आहे सो हरम जो दीदार कराईंदासीं इंशाअल्लाह। पोइ अॻिते हली मके पाक जो दीदार कराईंदासीं। फ़िलहाल वेठा इंतज़ार में त माण्हू पूरा थियनि त गाॾी थी निकिरे एकदमि फुल लोड। अल्हम्दुलिल्लाह नेठ असांजी गाॾी फुल थी वई ऐं माण्हू पूरा थी विया ऐं उनखां पोइ असां निकिरी पियासीं मके शरीफ़ जी तरफ़। हूअं जेकॾहिं तव्हां डायरेक्ट टैक्सी करायो त ताइफ़ खां मके शरीफ़ ताईं 100 रियाल टैक्सी वठंदी आहे जेका तव्हांखे हुते छॾींदी। पर जेकॾहिं लोकल वञो त पोइ जेको जाते पातो पाकिस्तान वारो कमु आहे। कंहिंखां 25 रियाल वठंदा आहिनि, कंहिंखां 30 रियाल, कंहिंखां 32 रियाल। सो असां अॼु भरियासीं 25 रियाल, छो जो जुमेरात हुई ऐं जुमेरात जे ॾींहं में जेको आहे सो ख़मीस वारे ॾींहं ते सवारी जाम हूंदी आहे। इन करे सऊदी मूंसां ठहे ई कोन पियो। 40 रियालनि खां घटि कोन पियो अचे। उनखे मां चयो मां नओं न आहियां, मां पुराणो आहियां, मां ईंदड़ वेंदड़ आहियां। त इहा ॻाल्हि उहा मुंहिंजी मञी वियो। ऐं ॿी ॻाल्हि आहे, जेको बि असांजो दोस्त पाकिस्तान खां उमिरे ते अचे थो त पंहिंजे पैकेज में लाज़िम ताइफ़ जूं ज़ियारतूं लॻाराए। जेकॾहिं न एजेंसी वारो ताइफ़ जूं ज़ियारतूं नथो लॻाए ॾिए त पोइ मके शरीफ़ मां हिकिड़ो ॾींहं जो टाइम कढी तव्हां ताइफ़ जी ज़ियारतुनि ते लाज़िम ईंदा कयो। ताइफ़ हिकिड़ो तमामु बहितरीनु ऐं प्यारो शहरु आहे जेको हिकिड़ी पहाड़ी जे मथां आहे। मके खां तमामु घणो मथे आहे ऐं हीअ रोड पहाड़ी जो रोड आहे, तमामु बहितरीनु रोड आहे। तव्हां हिते अची ताइफ़ जी ज़ियारतुनि सां गॾोगॾु ताइफ़ शहर खे इंजॉय बि तमामु घणो कंदो। माशाअल्लाह घड़ी टावर साम्हूं नज़र अचे थो। असां मके शहर जे तमामु क़रीब मतिलबु मके शहर में मौजूदु आहियूं ऐं हरम जे तमामु क़रीब पहुची विया आहियूं। बसि थोरी रश आहे, इन वजह सां थोरो टाइम लॻंदो। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां असां जेको आहे सो मके शरीफ़ पुॼी विया आहियूं। हरम जे वेझो वेझो आहियूं। बसि इंशाअल्लाह हाणे उमिरो कंदासीं। उमिरो करे पोइ सॼी संगत खे दुआ में यादि करे पोइ वरी मिलूं था। अल्हम्दुलिल्लाह हरम पाक में हींअर पुॼी वियासीं। यार ग़लतीअ सां मां हलियो वियुमि मथे। पोइ रमज़ान में बि मां मथे उमिरो कयो, छो जो रमज़ान में रश घणी हुई त हेठि रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। सुल्तान वञणु ॾिनो। हिन चकर पहिरियों मां वियुमि त हेठां रस्ता बंदि हुया ऐं सभिनि खे मथे मोकिलनि पिया। वरी ॿीहर घुमी अची हेठां आयुमि ऐं पोइ ॾिठमि त मर्दनि खे छॾनि पिया, औरतुनि खे न पिया छॾनि हेठि। सो मां मुड़िसी करे हेठि अची वियुमि। हींअर हरम में इंशाअल्लाह उमिरो कंदासीं। ऐं हींअर मग़रिब जो टाइम आहे, निमाज़ जो टाइम आहे। निमाज़ खां पोइ औरतुनि खे बि छॾींदा। माशाअल्लाह वॾो प्यारो नज़ारो। हींअर असां कयूं था पिया तवाफ़। तमामु घणी रश हुई। अल्हम्दुलिल्लाह काबे पाक जी ज़ियारत कईसीं। हिजरे असवद जे जेको आहे बोसो ॾियण जी तमामु घणी कोशिशि कई, पर रश घणी हुजण जे करे मां न वञी सघी पिया। त मोटियुमि पोइ काबे जे गिलाफ़ सां दुआऊं घुरियुमि, चुमियूं ॾिनमि ऐं तवाफ़ मुकमल थी वियो हींअर। ऐं पुॼी विया आहियूं सफ़ा मरवा में। सफ़ा मरवा कंदासीं। सफ़ा मरवा करण खां पोइ असांजो उमिरो थींदो पूरो। हींअर ही सफ़ा मरवा जी पहाड़ी आहे, पर हिन चकर सफ़ा मरवा हेठि बंदि करे वेठा आहिनि। सो मां ॿिए फ्लोर ते चढ़ी आयुमि। ऐं हीअ सफ़ा मरवा जी पहाड़ी आहे जंहिंजो पोल दाइरो ॾिनो वियो आहे। सो हिते तमामु घणो निज़ाम आहे। घणनि माण्हुनि खे शिकायत हूंदी आहे त यार असांखे जेको आहे छुड़ता दड़का ॾींदा आहिनि। बाबा अगरि इहे दड़का न ॾियनि त हीअ निज़ाम नथा संभाले सघनि। हिते करोड़े माण्हू अचनि था, हर मुल्क जा माण्हू अचनि था। सो हिननि सां का बि शिकायत न आहे। हीअ जेको आहे सो निज़ाम खे सिधो हलाइण लाइ असांखे दड़का बि ॾींदा आहिनि, धिका बि ॾींदा आहिनि। पर असां कहिड़े तरह ते चवंदा आहिनि, हिन जा दड़का धिका बि असांजी अखियुनि ते। हीअ हाणे मां भॼणु शुरू कयो आहे सफ़ा मरवा में, छो जो मथे ग्रीन लाइटूं लॻल आहिनि। ग्रीन लाइटूं जेसिताईं हूंदी तेसिताईं भॼणो पवंदो। हिते औरतुनि खे भॼण जी इजाज़त न आहे, बाक़ी मर्द जेका जेसिताईं ग्रीन लाइटूं हूंदियूं तेसिताईं पियो भॼंदो। पोइ सफ़ा मरवा जा 7 चकर पूरा करे ॿाहिरि निकिरंदासीं। नफ़िल पढ़ी सॼी संगत लाइ दुआ करे पोइ निकिरंदासीं। सफ़ा मरवा जो मुंहिंजो आख़िरी चकर आहे ऐं इन खां पोइ बसि उमिरो पूरो थींदो। ऐं हींअर उमिरो पूरो करे
असां ॿाहिरि निकिता आहियूं ऐं वञा थो पियो मां ॿाहिरि पैसे ॾिसण।